केप टाउन टेस्ट में पाकिस्तान के 10 विकेट्स तां शिकस्त। ॾखण अफ्रीका 2 मैचेस ते ॿधल टेस्ट सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। फॉलो ऑन जो शिकार थियण बाद पाकिस्तानी टीम 478 रन्स ठाहे मेज़बान टीम खे 58 रन्स जो आसान हदफ ॾिनो। ॾखण अफ्रीका चोथें ॾींहं जी रांदि ख़त्म थियण खां अॻु ई आसान हदफ बिना कंहिं नुक़सान जे हासिल करे वरितो। महिमान टीम पहिरीं इनिंग्स में 615 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम पहिरीं इनिंग्स में 194 ऐं ॿी इनिंग में 58 रन्स ठाहियूं। ॾखण अफ्रीका जे रयान रिक्टिकल शानदार डबल सेंचुरी ठाहे वरिती। वज़ीर-ए-आज़म जे इंसानी स्मगलर्स खिलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ इजलास इंसानी स्मगलिंग जे तदारुक लाइ हुकूमती क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर-ए-आज़म इंसानी स्मगलर्स जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जी हिदायत कंदे चयो त इंसानी स्मगलिंग में मुलविस गिरोहनि खे इबरत जो निशानो बणायो वञे। पीटीआई बानी जी तोशाखाना 2 केस में ज़मानत मंज़ूरी जो तफ़सीली फ़ैसिलो जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब तोशाखाना 2 केस खे वधीक इंक्वायरी जो केस करार ॾींदे 14 सफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो। अदालती फ़ैसिले मूजिबि बलगारी ज्यूलरी सेट जो तोहफ़ो तोशाखाना में जमा कराइण ते कार्रवाई ठहे ई नथी। रूल्स मूजिबि तोहफ़ो न पर तोहफ़े जी रसीद जमा न कराइण ते कार्रवाई करे सघिजे थी। अदालत फ़ैसिले में चयो आहे त पीटीआई बानी ज़मानत जी रिआयत जो ग़लत इस्तेमाल न करे ऐं हर ॿुधणीअ ते ट्रायल कोर्ट में पेश थिए। ज़मानत जे ग़लत इस्तेमाल ते प्रोसिक्यूशन ज़मानत रद्द कराइण लाइ दरख़्वास्त करे सघे थी। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड करप्शन केस जो फ़ैसिलो भेरो ॿीहर मुलतवी 13 जनवरी ते ॿुधायो वेंदो। अदालती अमले ने प्रोसिक्यूटर ऐं पीटीआई वकीलनि खे आगाह करे छडि॒यो। अदालती अमले मूजिबि एहतिसाब अदालत जो जज नासिर जावेद राना मोकल ते हुअण सबबि फ़ैसिलो मुलतवी कयो वियो आहे। हुकूमत पीटीआई सां बेकडोर ॻाल्हियुनि जी तरदीद करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त पीटीआई जी नीयत में सच्चाई नज़र न पई अचे। बेकडोर के बि ॻाल्हियूं न करे रहिया आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त पीटीआई जे ॻाल्हियुनि लाइ संजीदगी इहा आहे त अञा ताईं लिखत में मुतालबा नाहिनि ॾिना। लॻे नथो त 20 जनवरी खां अॻु ॻाल्हियुनि जो नतीजो निकिरे। पोइ इहो जेको बि हुजे 20 जनवरी खां पोइ पीटीआई नए रुख में वञी सघे थी। इक़्तिसादी राब्ता कमेटी नाणे बचा ऐं सुद समा समेत मुख़्तलिफ़ वज़ारतुनि लाइ टेक्निकी ज़मीनी ग्रांट जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठ इजलास। बचा वारी वज़ारत लाइ 1 अरब 94 करोड़ रुपया, सुद समा वारी वज़ारत लाइ 2 अरब 46 करोड़ रुपया ऐं घरू वज़ारत लाइ 65 करोड़ रुपया टेक्निकी ज़मीनी ग्रांट मंज़ूर। टेक्नोलॉजी कंपनीज़ जे रहतुनि लाइ 1 अरब 72 करोड़ रुपया, तालीम लाइ 1 अरब 50 करोड़ रुपया ऐं यूटिलिटी स्टोर्स लाइ 1 अरब 67 करोड़ 90 लख रुपयनि जी मंज़ूरी। वफ़ाक़ी हुकूमत बेकबरो ॿीहर तरक़ियाती मंसूबनि ते सिंध खे ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी कराए छॾी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वफ़ाक़ी मंसूबनि ते ध्यानु ॾियारियो आहे। पीपल्स पार्टी हुकूमत जी अहम इतिहादी आहे। थोरियूं घणियूं नाराज़गियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मुल्क लाइ गॾिजी कमु कयो पियो वञे। सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जे मंसूबनि ते कमु जारी आहे। सिंध जे ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ में किरदार अदा कयूं पिया। वफ़ाक़ी मंसूबनि ते कमु बंदि न थियण ॾींदासीं। ॿियनि खां रसीदूं घुरंदड़ हाणे पाण रसीदूं छो न पियो ॾेखारे। पाकिस्तान अण ऐलानियल जंग खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कुझु माण्हू डफेड़ पखेड़े मुल्क खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। सखर जी अदालत वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़, डिप्टी वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿियनि खे 15 जनवरी ते तलब करे वरितो।
सखर की अदालत यूनान बेड़ी हादसे में 75 पाकिस्तानी के फोत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे 15 जनवरी लाइ धुरिन खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त अनुसार मौक़िफ़ इख्तियार कयो त 17 फरवरी 2024 ते न्यूज़ चैनल्स ते 75 पाकिस्तानी के यूनान बेड़ी हादसे में फोत थियण की ख़बर नशर थी। पाकिस्तानी के फोत थियण वारे वाक़े जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म, घरू वज़ीर, परॾेही वज़ीर ऐं ॿिया आहिनि। सिंध असेंबली में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की 97वीं सालगिरह ते खेसि भेटा पेश करण वारो ठहराव मंज़ूर। निसार खोड़ो ठहराव पेश कंदे चयो त शहीद भुट्टो मुल्क खे मुतफ़िक़ा आइन ॾिनो। अॼु अदालतुनि बि तस्लीम कयो आहे त शहीद भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून ख़िताब कंदे चयो त शहीद भुट्टो खे न पर मुल्क जे मुस्तक़बिल खे फाही चाढ़ियो वियो। हिन वक़्तु मुल्क में अहिड़ो को बि लीडर नाहे जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जहिड़ो हुजे। शहीद भुट्टो पूरी दुनिया जे मुसलमाननि खे जोड़णु चाहींदो हो। अॼुकल्ह हिकु सियासी पार्टी जो लीडर चई रहियो आहे त रुगो मूंखे जेल मां आज़ाद करायो। इहा पार्टी पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर मुल्क खे विकिरो करण लाइ तयार आहे। 40 अरब रुपया ख़र्च थियण बावजूद RBOD-2 मंसूबे जो कमु 10 सालनि खां बंदि पियल। लागत 400 अरब रुपयनि ताईं पहुचण जो इंकशाफ। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी RBOD-2 मंसूबे ते कमु बंदि थियण जो नोटिस वठंदे वापडा चेयरमैन ऐं लाॻापियल अमलदारनि खे ईंदड़ इजलास ते ब्रीफिंग लाइ तलब करे वरितो। आपाशी खाते सिंध खे RBOD मंसूबे ते कमु शुरू करण लाइ फंडिंग ऐं वहिंवार वफ़ाक़ी हुकूमत खां फौरी तौर टेकअप करण जी हिदायत। पब्लिक अकाउंट्स कमेटी चेयरमैन निसार खोड़ की सदारत हेठि इजलास दौरान नेब, आपाशी खाते ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जे RBOD मंसूबे ते ब्रीफिंग। सेक्रेटरी आपाशी चयो त रिकॉर्ड नेब वटि हो त कमु कीअं शुरू कयूं। मंसूबो नाक़ाबिले अमल आहे। चेयरमैन PAC चयो त मंसूबो नाक़ाबिले अमल नाहे त 40 अरब रुपया छो ख़र्च कया विया। RBOD मंसूबो सिंध जी ज़रूरत आहे। कमु बंदि थियण असांजी नाकामी आहे। PAC RBOD मंसूबे जे रिकॉर्ड जी हवालगी बाबति नेब, आपाशी ऐं रेवेन्यू जे ऑफिसर्स ते ॿधल कमेटी जोड़े छॾी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त डफेड़ जी सियासत नौजवाननि जे ज़हन में ज़हर भरे छॾियो आहे। ॿारनि खे गुज़ारिश आहे त कंहिंजी चुरचट ॿरनि ते मथां तेल न हारजो। वाइदो करियो त कॾहिं बि मुल्क ख़िलाफ़ न वेंदा। जेको चवे बाहि ॾेई छॾियो या रस्ता बंदि करे छॾियो, उन्हनि जी ॻाल्हियुनि में न अचिजो। बहाउद्दीन ज़करिया यूनिवर्सिटी मुल्तान में होनहार स्कॉलरशिप प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त ॾुख थियो जॾहिं ॿारनि खे माफ़ी घुरी जेलुनि मां ॿाहिरि अचणो पियो। सियासी फ़लसफ़े ते हलणु बुरी ॻाल्हि नाहे, पर ॿियनि जी बि इज़त करणु घुरिजे। घरू मामलनि बाबति क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी ॿारनि सां ज़्यादती केसिस लाइ चाइल्ड कोर्ट्स जे क़याम जो बिल मंज़ूर करे वरितो। स्टैंडिंग कमेटी जे इजलास में लीगी मेंबर्स नौशीन इफ्तिखार पेश कयल बिल मंज़ूर कयो वियो। बिल तहत ज़्यादती जो शिकार थियल ॿारनि लाइ चाइल्ड कोर्ट्स क़ाइमु थींदियूं। ज़्यादती केसिस जो फ़ैसिलो 6 महीननि में करणु लाज़मी हूंदो। चाइल्ड कोर्ट्स जे बिल तहत ज़्यादती जो शिकार थियल ॿारनि जा बयान सुठे माहौल ऐं माहिर नफ़्सियात जी मौजूदगीअ में वरिता वेंदा। इस्लामाबाद की अदालत शराब रखण वारे केस में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अली अमीन खां शराब बरामदगी केस जी ॿुधणी थी। मुसलसल गैर हाज़िर रहण ते अदालत अली अमीन खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। इस्लामाबाद जे डिप्लोमेटिक इन्क्लूव जे हिक फ्लैट मां जर्मन सिफारतकार जो लाश अथि। पुलिस जर्मन सिफारतखाने जे सेकेंड सेक्रेटरी थॉमस फिल्डर जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
पुलिस जो चवणु आहे त मौत जो हतमी कारण पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद मालूम थींदो। उमरकोट ज़िले में ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट बार हैदराबाद ऐं ज़िले बार पारां मज़म्मती ठाराव मंज़ूर। ठाराव में चयो वियो आहे त सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग ॾियण लाइ हारियुनि जी ज़िंदगी ऐं मुआशी हालतुनि ते नाकारी असर कंदा। सिंध हुकूमत ज़मीनूं बेघर हारियुनि खे ॾे। सिंध में धाड़ेल राज, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 5 ॼणा अगवा। ओबावड़ो भरिसां हथियारबंद 3 ॼणनि खे अगवा करे विया। खंबड़ा थाणे जे हद कश्मीर गुडू लिंक रोड वटां हथियारबंद सफ़दर, नदीम ऐं गोश्त बख़्श खे अगवा करे विया। लखी गुलाम शाह भरिसां गुम थियल सिबी वासी 2 नौजवाननि मीर अली ऐं दोस्तन तालाणी जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। अमेरिका ऐं बरतानिया में शदीद बर्फ़ानी तूफ़ान ज़िंदगीअ जो कारोबार मफ़लूज बणाए छॾियो। अमेरिकी रियासत यूटा में बर्फ़ानी छिप किरण जे नतीजे में केतिरियूं गाॾियूं बर्फ़ जे हेठां दॿिजी वयूं। वर्जीनिया ऐं केंटकी में बि बरसाती तूफ़ान सबबि एमरजेंसी लागू। बरतानिया के मुख़्तलिफ़ हिस्सनि में बि शदीद बर्फ़बारी, बिजली जो निज़ाम दरम भरम, उॾामूं मुलतवी। सऊदी अरब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात, हेठाहीं वारनि इलाइक़नि में ॿोॾ जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई। मदीना मुनव्वरा, मक्का मुकरमा ऐं जिद्दा समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात, हेठाहीं वारनि इलाइक़नि में केतिरियूं ई गाॾियूं बि पाणीअ में फासी पयूं। सऊदी अरब जे मौसमियात खाते पारां वधीक 3 ॾींहं बरसात जारी रहण जी अॻकथी। ऐं हॉलीवुड फिल्म रूथलेस गोल्डन ग्लोब एवार्ड ॿुहारे वरिता। बहितरीन फिल्म, बहितरीन हिदायतकार ऐं बहितरीन अदाकार जा 3 मुख्य एवार्ड्स रूथलेस जे हिसे में आया।